बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम नाज़रीन, हमारे ॾिसी रहिया आहियो HBS न्यूज़ सिंध स्पेशल रिपोर्टर ज़ोया मलाह कोट डीजी। पाकिस्तान जे समाजी अगवान ऐं रूहानी शख्सियत सैयद साजिद हुसैन ज़ैदी अलमारूफ साजिद साईं प्रेस क्लब कोट डीजी में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान जी हुकूमत हिकु बहितरीन ऐं मज़बूत हुकूमत आहे। हिज़्ब इख़्तिलाफ़ वारनि खे कुझु ज़रूरु ॾींदो जेके राज़ी थी वेंदा। पीपी सिंध हुकूमत न विञाईंदी। हिन चयो त नौजवान तालीम ते तवजा ॾियनि ऐं सरकारी नौकरियुनि जे आसरे ते न वेहनि, निजी रोज़गार करे पंहिंजे वालिदैन जो सहारो बणिजनि। पीर सैयद साजिद हुसैन ज़ैदी चयो त कोट डीजी प्रेस क्लब जो सदर सैयद इमाम अली शाह बुखारी हिकु सचो ऐं बहादुर सहाफ़ी आहे ऐं संदसि सथ में बि सुठा बासलाहियत सहाफ़ी आहिनि। पर अफ़सोस त टाउन कमेटी कोट डीजी जी चेयरमैन पारां 3 साल अॻु 3 लखनि जे इमदाद वारो चेक बि बोगस ॾिनो वियो। अहिड़ी सूरतहाल ते दिली ॾुख पहुतो आहे। हिन चयो त जल्द ज़िम्मेवारी हुकूमत अमलदारनि सां मुलाक़ात करे प्रेस क्लब कोट डीजी जी नई इमारत लाइ फंड्स मंज़ूर कराईंदो ऐं जेकॾहिं हुकूमत ताउन न कयो त मां ऐं मुंहिंजा मुरीद प्रेस क्लब कोट डीजी एट बंगलो जी नई इमारत ठाराईंदासीं। इन खां अॻु प्रेस क्लब जे सदर सैयद इमाम अली शाह बुखारी रूहानी अगवान पीर सैयद साजिद हुसैन ज़ैदी खे भलीकार कयो ऐं खेसि अजरक पारायो। मज़ीद ख़बरुनि जे लाइ ॾिसंदा रहो HBS न्यूज़।